टाइप्स ऑफ सेट्स या सेटनि जा क़िस्म। सभ खां पहिरियों जेको असां क़िस्म पढ़ंदा आहियूं हूंदो आहे फाइनाइट। सही आहे। फाइनाइट मतिलबु महदूद, सिंधी में जंहिंखे चवंदा आहियूं मतिलबु अहिड़ा सेट जिन्हनि जा मेंबर ॻणे सघूं या जिन्हनि जे मेंबर जी का लिमिट हुजे, माना हदि हुजे। लफ़्ज़ महदूद जो मतिलबु इहो हूंदो आहे माना कंहिं न कंहिं मेंबरनि जी का हदि हुजे। सही आहे। माना कंहिं बि असां अहिड़ा सेट हुजनि जिन जा मेंबर असां ॻणे सघूं, 1 2 3 4। सही आहे। हाणे को बि असां सेट आहे जिनखे असां ॻणे सघूं था, 1 2 3 4, हिन मेंबर घणा आहिनि? 4 आहिनि। सही आहे। ॿियो सेट असां वटि बी बराबरि आहे ए ई आई ओ यू, हिनखे असां ॻणे सघूं था। माना इहो असां चाहे फाइनाइट या महदूद आहे। हुन खां पोइ सेट असां सी था खणूं। कंहिं बि क्लास जे शागिर्द, को बि क्लास खणूं, 6, 7 या 8 जेको क्लास हुजे, कंहिं बि स्कूल जो हुजे, तव्हां हुननि जा शागिर्द ॻणे सघो था। सही आहे। कंहिं क्लास जा शागिर्द तव्हां उहे बि ॻणे सघो था। सेट सी आहे मिसाल जी ॻाल्हि। ॿियो असां सेट था खणूं डी। असां वटि को असां वटि सेट डी आहे त कंहिं मुल्क जी जेकॾहिं असां आबादी चऊं त माना हुनखे असां सेट में कंसीडर करे सघूं था। फाइनाइट सेट में हुनखे कंसीडर करे सघूं था। पोइ आबादी लखनि में हुजे, करोड़नि में हुजे, अरबनि में हुजे, पर जेकॾहिं को न को अंग आहे उन मतिलबु असां हुनखे ॻणे विया आहियूं त जंहिं शइ खे असां ॻणे सघूं हुनखे फाइनाइट या महदूद चइबो आहे। सही आहे। त डी सेट असां कंहिं मुल्क जी आबादी हुजे, पाकिस्तान जी आबादी, सिंध जी आबादी या कंहिं बि शहर जी आबादी खणूं त ॻाल्हि साॻी आहे। महदूद मतिलबु जिन्हनि खे असां ॻणे सघूं या जिन्हनि जी का लिमिट हुजे। इनफाइनाइट हूंदो आहे लामहदूद, अहिड़ो सेट या अहिड़ा सेट जिन्हनि खे असां ॻणे न सघूं। सही आहे। मिसाल को बि सेट आहे ए, असां साॻी तरह सां लिखूं था असां हिनखे 1 2 3 पोयां डॉट डॉट में मतिलबु हूंदो आहे त हे सेट हलंदो थो रहे, हिन जी का बि लिमिट न आहे। इहो असां लामहदूद हिनखे ॻणे नथा सघूं त हिन जी आख़िरी लिमिट कहिड़ी आहे त हिनखे असां हिनखे ॻणे बि नथा सघूं। असां ॿियो सेट खणूं था बी, वारनि जो सेट। वार बि असां न ॻणे सघंदा या तारनि जो सेट असां उहे बि नथा ॻणे सघूं। वारी जे दरनि जा सेट, इहे जेके सेट आहिनि सभु लामहदूद आहिनि, जिनखे असां ॻणे नथा सघूं। सही आहे। हुन खां पोइ असां वटि आहे इक्वल या बराबरि। हिननि जे लाइ असां वटि 2 सेट हुजणु खपनि। मिसाल ए बराबरि आहे 1 2 3 त इक्वल तॾहिं थींदो आहे ॿियो सेट, हिकिड़ो सेट ॿिए जे तॾहिं उनजा मेंबर ॿिन्ही जा साॻिया हुजनि। मिसाल बी बराबरि आहे असां वटि 1 2 3। हाणे इहे ॿई इक्वल या बराबरि थींदा त मतिलबु हिननि जा मेंबर हिकु जहिड़ा हुजनि। 1 2 3 हिन जो बि, हिन जो मेंबर 1 2 3 माना मेंबर हिकु जहिड़ा आहिनि त हिनखे असां लिखंदासीं ए बराबरि आहे बी जी। जेकॾहिं मेंबर हिकु जहिड़ा न हूंदा त पोइ छा लिखंदासीं? ए बराबरि त नाहे जे लाइ निशानी ॾींदासीं, ए बराबरि नाहे बी जी। बराबरि या इक्वल जो मतिलबु हूंदो आहे जिन जा मेंबर हिकु जहिड़ा हुजनि, अहिड़ा सेट जिन जा मेंबर हिकु जहिड़ा हुजनि। हुन खां पोइ असां हूंदो आहे इक्वलेंट या हिकु जेतिरा। हिन लफ़्ज़ मां तव्हां सम्झी वेंदो हिकु जेतिरा। हिन में हूंदो आहे त के बि असां जेकॾहिं सेट आहिनि 2 त उन लाइ ज़रूरत आहे त उन्हनि जा मेंबर हिकु जेतिरा हुजनि। असांजा ए जा मेंबर घणा आहिनि? 1 2 3। त बी जा मेंबर घणा थींदा? 1 2 3। ऐं मेंबरनि जे लाइ असांखे ज़रूरी हूंदी आहे त कामा अलॻि कंदी आहे, त कामा जे हिसाब सां असां ॻणी सघूं था मेंबर घणा थिया। अंग जे हिसाब सां न, हिन में हिकिड़ी कामा आहे त माना हिकिड़ो अंग, ॿियो हे टियों। सही आहे। हिन में साॻी तरह 1 2 3 त ॿिन्ही जा मेंबर हिकु जेतिरा आहिनि त इहो थी वेंदो इक्विवेलेंट आहे बी जी। ऐं वरी जेकॾहिं हिकु जेतिरा न हूंदा त पोइ ए इक्विवेलेंट न आहे बी जी। सही आहे। ऐं जेके ॾिसण खां जेके बराबरि आहिनि, जेके बराबरि हुया उन्हनि जा मेंबर घणा आहिनि? 1 2 3 1 2 3। जेके बराबरि सेट हूंदा आहिनि उहे बि इक्विवेलेंट ई हूंदा आहिनि या हिकु जेतिरा हूंदा आहिनि। जेकॾहिं साॻियो तरह हिकु जेतिरा ॾिसूं त हे असांजा ॿई हिकु जेतिरा आहिनि पर ॿई पाण में बराबरि नथा थी सघनि। सही आहे।